मोरो में गुज़िरियल ॾींहुं हिकु क़ौम परस्त तंज़ीम पारां सिंधु दरिया मां 6 केनाल कढण, कारपोरेट फार्मिंग, गुम थियल कारकुननि जी बाज़ियाबी, गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ मोरो क़ौमी शाहराह ते एहतिजाज ऐं धरणे जी कोशिश दौरान गोलियूं लॻण सबबि शहीद थी वियल क़ौमी कारकुन ज़ाहिद लगारी जो लाश गुज़िरियल राति खां मोरो क़ौमी शाहराह ते रखी धरणो हंयो वियो आहे, जिते बख़्तरबंद गाॾियुनि ऐं पुलिस जी वॾी नफ़री पहुची अॼु सुबुह धरणो ख़तमु कराइण लाइ हवाई फायरिंग, आंसू गैस जा शेल हलाया। धरणे ते वेठल माण्हुनि मथां बख़्तरबंद गाॾियूं चाढ़ण जी कोशिश कई, जंहिं दौरान कारकुननि बख़्तरबंद गाॾियुनि अॻियां दीवार बणिजी आहे, जंहिं करे पुलिस खे पोइ ते हटणो पइजी वियो आहे। पुलिस धरणो ख़तमु कराइण में मुकमल तौर नाकाम थी वई आहे। हिन धरणे में वॾे अंग में सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि, वकीलनि, कारकुननि, शहरियुनि ऐं वारसनि शिरकत कई। इन मौक़े ते शहीद क़ौमी कारकुननि जे वारसनि चयो आहे त हिन महिल ताईं को बि हुकूमती ऐं आला मालदार ॻाल्हियुनि लाइ न पहुता आहिनि। असांजे कारकुन खे बेगुनाह गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। जेसि ताईं इंसाफ़ न मिलंदो तेसि ताईं एहतिजाजी धरणो जारी रहंदो ऐं असां लाश न खणंदासीं। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त मोरो में क़ौम परस्त तंज़ीमनि जे कारकुननि जे क़त्ल ख़िलाफ़ लाश रखी धरणो हंयो वियो आहे। पुलिस रोड खोलाइण जी कोशिश कई, जंहिं दौरान हू नाकाम वई आहे। यारहं ॾींहंनि में कंहिं बि मुसाफ़िर या कंहिं बि गाॾी जो को नुक़सानु असांजे तरफ़ को न थियो हुयो। असीं पुरमन वेठा हुयासीं ऐं असां कल्ह बि पुरमन एहतिजाजी जेको आहे मुज़ाहिरो करण जी सूरत हाल में आया हुआसीं, जंहिंमें सिधी फायरिंग करे असांजे नौजवाननि खे ज़ख़्मी करे असांजे नौजवाननि खे शहीद कयो। इरफान लगारी जेको हिन वक़्तु ज़िंदगी मौत जी जंग सां छॾी रहियो आहे ऐं उन खां पोइ असांजा तमामु घणा क़ौमी कारकुन बि ज़ख़्मी करे ऐं तमामु घणा क़ौमी कारकुन खणी खंभे गुम करे छॾिया अथनि। ऐं हे मैयत जेका हिते रखे वेठा आहियूं, असां इन जे लाइ न रखे वेठा हुआसीं, हिननि पाणीअ जे ख़ातिर शहादत माणी आहे। हिननि जो को बि ज़ाती मक़सदु या को ज़ाती मुफ़ाद न हुयो। हे दोस्त ज़ाहिद लगारी पंहिंजे वतन ऐं क़ौम जे वसीलनि बचाइण ख़ातिर शहादत माणी आहे। ऐं असीं चऊं था जेकॾहिं उन खां पोइ सुबुह असां पुरमुन एहतिजाजी जो मुज़ाहिरो करे वेठा हुआसीं, कुझु दोस्त निंड में हुया, जंहिंमें बख़्तरबंद गाॾियूं हुयूं उन मथां चढ़ाई कई अथनि। असांजी मैयत जे सफ़ा माना अरबरू बराबरि लॻण वारी हुई आहे बख़्तरबंद गाॾी। असांजे लाश जी उन्हनि तब्दील कई आहे। असीं चऊं था SSP सिंगार मरक तूं पंहिंजूं अखियूं खोल, ताकी जेका हींअर ताईं हिननि जी जेका नफ़री बीठल आहे, हींअर ताईं बीठल आहे ऐं उन्हनि जो इहो ई टारगेट आहे। असां रोड खोलाईंदासीं।